सिंधी सकाफ़त पाकिस्तान जी मशहूर सकाफ़त मां हिकु आहे। मुख़्तलिफ़ मौक़नि ते शागिर्द उन मौज़ू ते तक़रीरूं कंदा आहिनि। सो सिंधी सकाफ़ती ॾींहं जी तक़रीर हेठि ॾिजे थी। उन खां अलावा मूंखे हिते सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां पंहिंजा ख़्याल पेश करण लाइ तव्हां जे साम्हूं बीठी आहियां। सभ खां पहिरियां तव्हां सभिनी जी महिरबानी जो असां सां गॾु सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो। सकाफ़त छा आहे? कल्चर हिकु चतर वसीअ इस्तिलाह आहे जंहिं कंहिं कम्यूनिटी या क़ौम रहंदड़ सभिनी फ़र्दनि जा उसूल सलाहियतूं शामिल आहिनि। सकाफ़त हमेशह हिकु मख़सूस क़ौम या इलाइक़े सां ॻंढियल आहे। हिन जनम लाइ मां वचन थी कयां त मां जिते बि हुजां सिंध तुंहिंजी थियां। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन, जिए सिंध।